अव्हां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी ऐं आवां आयशा हैदर। हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट मुताबिक़ इसरा यूनिवर्सिटी जी 19वीं क़ानोवकेशन में 488 शागिर्द ऐं शागर्दियाणिन में डिग्रियूं ऐं मेडल्स विरहाया विया। उन मौक़े ते डिप्टी स्पीकर मोहतरमा रेहाना लगारी शागिर्दनि ऐं शागर्दियाणिन खे दिल जी गहराई सां मुबारकबाद ॾींदे चयो आहे त अॼु जो ॾींहुं अव्हां ऐं अव्हां जे वालिदैन लाइ इंतिहाई अहमियत जो हामिल आहे, छो त कुछ साल पहिरीं जॾहिं अव्हां आला तालीम हासिल करण लाइ दाख़िला वरिती हुई त अव्हां जे वालिदैन अव्हां लाइ हिकु ख्वाब ॾिठो हो। कामयाब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणिन खे डिग्रियूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त एसासी मेहमान प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कदीर खान राजपूत, अॻूणो चेयरमैन चार्टर एवेल्यूएशन कमेटी, पंहिंजे ख़िताब में वाइस चांसलर इसरा यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी, बोर्ड ऑफ गवर्नर, उस्तादनि, यूनिवर्सिटी जे समूरे अमले समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणिन खे मुबारकबाद पेश कई। इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी ख़िताब कंदे चयो त अॼु जो ॾींहुं अव्हां जी ज़िंदगी में हिकु संग मेल जी हैसियत रखे थो। कुछ ॾींहं पहिरियां अव्हां हिन तालीमी इदारे में दाख़िल थिया हुआ ऐं उन दौरान सख़्त महिनत ऐं मुक़ाबलनि खे मुंहुं ॾिनो ऐं पोइ पंहिंजी अणथक महिनत ऐं जदोजहद सां हिन यूनिवर्सिटी जी डिग्री हासिल कई आहे। हुन वधीक चयो त असांजी यूनिवर्सिटी अस्पताल ऐं लेबोरेटरीज़ जदीद आलात सां लैस आहिनि। पंहिंजी तक़रीर जे आख़िर में हुन शागिर्द ऐं शागिर्दियाणिन खे नसीहत कंदे चयो त मौक़ो अव्हां जो इंतज़ारु करे रहियो आहे, अव्हां पंहिंजो पाण ते एतमाद रखियो। सोन जा मेडल हासिल करण वारनि में रामीन खान, यशफा सैयद, राबिता बाई, कायनात अल्ताफ हुसैन, ज़ारा मल्हाब राजपर, इसरा महनाज ब्रोही, बस्तामी रशीद अंसारी, मोहसिन अली खान पठान, मौज़म हुसैन तुनियो, सना इरज, काजी सैयद, हिना अलमाणी, कुरतुल्लैन मंसूर, दुआ शेख ऐं अब्दुल हसीब शामिल हुआ, जॾहिं त नोमा शुरी, गुलाम सकीना, फबिहा जमशेद, सोनिया, नूरुल हुदा, आराई, हिफ्सा, दुआ तनवीर, बख्तावर नारेजो, आमना मुनीर खान, अंजलि चंदानी, एहसन इब्राहिम जुड़ेजो, शाहनवाज अहमद अब्बासी, एहसन रज़ा मेमण, बख्तावर शाहिद यूसुफज़ई खे चांदी जे मेडलनि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त अजय कुमार, सैयदा फरीहा कासमी, सकीना महानूर, इकरा सरवर उनर, नवाज़ अली बचाणी, अस्मा उमर, शहज़ोर अली समो, मोहसिन अली सूमरो, हबीबुल्ला मेमण, युसरा आरिफ सिद्दीकी ऐं सतेश कुमार लोहाणा खे पितल जा मेडल ॾिना विया। ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।